नाज़रीन इहो सनाउल्ला थिबो असांखे हदेकी बूफाड़ शाख ऐं डासोरी शाख जे हवाले सां अपडेट करे रहियो त उते जेके आबादकार उन्हनि जा छा मसइला आहिनि। हाणे असां रुख़ कंदासीं तालुके झंडोमरी जी जेके ॿ शाखूं ऐं अहम सॾियूं वेंदड़ उते जा जेके ज़मीनदार आहिनि उन्हनि जा छा मसइला आहिनि। टंडो सुमरो 1 ऐं टंडो सुमरो 2 जा जेके आबादकार आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उते जेको पाणी जी खोट आहे शिदत अख़्तियार करे विया। ख़ासि तौर ते जेके वाटर सप्लाई स्कीमूं आहिनि हूअं त ॾिठो वञे तो रमज़ान मुबारक में पिणु इन पाणी जी जेका बहरान आहे उहो साॻी रीति बरक़रार रहियो। हिन महिल ताईं उते छा सूरत हाल आहे, एजी आकलाणी खां असां इन जे हवाले सां वठंदासीं। एजी आकलाणी साहिबु, जेको टंडो सुमरो 1 ऐं टंडो सुमरो 2 शाख ख़ासि तौर ते इहो ॿुधो आहे रोटेशन बार बार उते कई थी वञे। टंडो सुमरो 1 जेका शाख आहे उते वाटर सप्लाई स्कीमूं पिणु आहिनि, तंहिं बावजूदि हफ़्तेवार जेको आम तौर ते बि बंदि कई वञे थी। त हींअर छा सूरत हाल आहे ऐं उते जेका पोछड़ी जा ख़ासि तौर ते आबादकार आहिनि उन्हनि सां कहिड़ा मसइला आहिनि। बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। इरिगेशन सब डिवीज़न नसीर डिवीज़न टंडोलार 1 आहे ऐं नसीर मां निकिरंदड़ 2 शाखूं आहिनि, जेको टंडो सुमरो 1 बि आहे 2 बि आहे। हिन गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां पाणीअ जी खोट जे शिकार में आहिनि। उते जेको सो टेल में पाणी त मुकमल तौर न आहे। इन खां अलावा उते जे इलाइक़े जी वाटर सप्लाई जेके आहिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेको उन्हनि शाखनि मां पाणी वञे थो उते पाणी बि बिल्कुलु न आहे, ख़तमु थी चुको आहे। जॾहिं त इलाइक़े में जेको सो सूरत हाल त वाटर क्रॉस जेके आहिनि उते बि पाणी बिल्कुलु न आहे ऐं आबादियूं जेके आहिनि 100 एकड़नि उहे बंजर बणजण में वञी रहियूं आहिनि। ऐं उन हवाले सां असां आबादकारनि सां वक़्तनि वक़्तनि उन हवाले सां पुछियो आहे त अव्हांखे पाणीअ जे हवाले सां उन्हनि काफ़ी ॿुधायो आहे त असां दुश्वारी आहे, पाणी मुसलसल खोट रही आहे। पाणी नसीर में निकिरंदड़ जे शाखूं आहिनि टंडो 1 2 में वॾो बहरान तमामु वॾो बहरान इख़्तियार करे हिन वक़्तु इहा सूरत हाल जेको ईंदड़ वक़्तु उन में बि पाणी जी शार्टेज रहे थी ऐं मजबूरन असां उन हवाले सां जेको बोरिंग करायूं था उते बि असांखे पीअण जो पाणी त हुअं असां खारो मिले थो, पर ज़मीन लाइ पाणी जेको उहो बि नाक़ाबिले बर्दाश्त आहे। जो असांजूं ज़मीनूं जेको सो अॻे कमज़ोर आहिनि, वरी पाणी जेको असांजो बोराव पाणी असांखे कड़ो मिले थो, यानी उहा बि सिहत लाइ पंहिंजो ज़रात लाइ हाञाकार। ऐं उन खां अलावा जेको सो हिते जेका टंडो सुमरो 1 ऐं 2 शाखूं आहिनि उन जी टेल में बिल्कुलु पाणी कोन थो पहुचे। पाणी जेको मौजूदा मथे टेल में आहे उते पाणी त वञे थो पर उहो बि न हुअण जे बराबरि आहे। जेकॾहिं इहा सूरत रही त हितां जी जेको एग्रीकल्चर आहे ख़ुशूसन जेको टंडोला यार माशाअल्लाह ज़रात जे नाले सां मशहूरु आहे, तमामु वॾो नालो कमाईंदड़ ज़िलो आहे, ख़ुशहाल ज़िलो आहे, पर उहो हिन वक़्तु बिल्कुलु नाले में रहियो आहे। उहा शइ न रही आहे ऐं ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि। आबादकार तमामु जेको सो बिल्कुलु मफ़लूज थी चुको आहे ऐं जेको सो मजबूर आहे। ऐं इलाइक़े में जेके ख़ुशनहारी आहिनि उन ज़रात में पलजंदड़ उन गुज़र सुमर जियापो जेको ज़रात उहो न हुअण करे माण्हू मजबूर आहिनि, ख़ुदकुशियुनि ते आपघात ते लही आया आहिनि। ऐं उन्हनि जेको सो आपाशी अमलदारनि ऐं वस वारनि खां इहो मुतालबो आए ॾींहुं कंदा रहंदा आहिनि त ख़ुदा पाणी ॾियो, जियापो आहे पाणी, जियापो आहे पाणी न हूंदो ज़िंदगी न आहे।